अॼु छहें जी मुंहिंजा एल्बम छहें जा ट्रैक ठही रहिया आहिनि जेपी स्टूडियो में जुनेद भाई वटि। छो जो मुंहिंजो जेके मुंड खां वठी मूं आख़िर ताईं जेके मुंहिंजा एल्बम माशाल्लाह 6 एल्बम जेके थिया आहिनि हिकिड़ा सुठा एल्बम थिया आहिनि ऐं 6 ई एल्बम मुंहिंजा भाई जुनेद जे स्टूडियो में थिया आहिनि जंहिंमें कुझु फ्रेश ट्रैक हूंदा आहिनि, कुझु फ्रेश कमु ॾींदा आहियूं ऐं इनशाला हीअ एल्बम हिकिड़ो असां तव्हांजी मयार मुताबिक़ लहंदो। हिन एल्बम में जुनेद भाई तमामु हिकिड़ी सुठी महिनत कई आहे ट्रैकनि जे हवाले सां, म्यूज़िक जे हवाले सां ऐं तव्हां सां जुनेद भाई ॻाल्हाईंदो चंद लफ़्ज़। अस्सलाम वालेकुम यार मदद फ्रेंड्स से कीअं ठीकु आहे? उमेद बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। बिल्कुलु भाई इमरान जो हर बार एल्बम जी पाणी कंदा आहियूं ऐं हर बार बेस्ट खां बेस्ट एल्बम थींदो आहे। हिन भेरे बि तमामु सुठी सिलेक्शन सां गॾु इमरान चांडियो साहिब जो एल्बम अची रहियो आहे। इंशाल्लाह पहिरियां जीअं हीअ एल्बम बि इंशाल्लाह दोस्तनि खे तमामु बेहद पसंदि ईंदो। सुठी सिलेक्शन जुनेद भाई हिन में तव्हां ट्रैक जेके नवां ठाहे रहिया आहियो इनमें भाई इमरान जा कुझु ट्रैक फ्रेश ट्रैक आहिनि ऐं नई वैरायटी आहे पंजाबी वर्जन स्टाइल सां टाइप। सो इंशाल्लाह सरप्राइज़ आहे जॾहिं दोस्तनि जा ईंदा ट्रैक्स वग़ैरह उहे त इंशाल्लाह ॾाढो मज़ो ईंदो। तमामु सुठी शइ आहे। ऐं दोस्तो असां हींअर जेपी स्टूडियो में वेठा आहियूं। इंशाल्लाह जॾहिं रिकॉर्डिंग थींदी ऐं जेपी स्टूडियो जे हिकु नाले सां असां केक कटींदासीं रिकॉर्डिंग में, जंहिंमें मुंहिंजा रिकॉर्डिंग में मोतबर दोस्त जेके मुंहिंजी जान आहिनि, भाउ सदला भुट्टो नवदरे वारो, जमील बिरोई, रेस सनाला चांडियो ऐं फिदा हुसैन भुट्टो ऐं रेस मदद चांडियो, रेस मज़न खान चांडियो, पूरी संगत गॾु हूंदी। इंशाल्लाह अचो तव्हांखे का म्यूज़िक नए एल्बम जी ॿुधायूं। हा ऐं असांजी नए एल्बम जी म्यूज़िक ठही रही आहे, मां डमी ॾिनी आहे ऐं तव्हांखे कुझु म्यूज़िक जे जेकी असां डमी ॾिनी आहे जेकी म्यूज़िक हूंदी हिन एल्बम में इंशाल्लाह हीअ एल्बम मयार मुताबिक़ हूंदो, तव्हांजी मयार मुताबिक़ एल्बम लहंदो। छो जो हिन में जुनेद भाई बि तमामु घणी महिनत कई आहे। जुनेद भाई जेकी मां डमी ॾिनी आहे उहा तव्हांखे असां ट्रैक ॿुधायूं था। इंशाल्लाह हिन असां एल्बम में हिकिड़ो मुख़्तसिर माहौल जोड़ियो आहे, कुझु ख़ुशी जा गीत जोड़िया आहिनि, कुझु ॾुख जा ऐं सभिनी शाइरनि पंहिंजी तमामु हिकिड़ी घणी महिनत कई आहे ऐं वधि में वधि मूं ते महिनत जेकी हूंदी आहे भाउ जुनेद जी हूंदी आहे। असां भाउ जा थोराइता आहियूं ऐं जान ऐं दोस्तो जुनेद भाई कुझु ॿ लफ़्ज़ हिन एल्बम जे बारे में ॿुधाइजो। एल्बम तव्हांजो कीअं थो लॻे? सभु एल्बम मुंहिंजा तव्हां क्या आहिनि? दोस्तों बेहतरीन एल्बम आहे, तमामु बेहतरीन एल्बम आहे, फ्रेश ट्रैक इंशाल्लाह नई वैरायटी सां गॾु ऐं इंशाल्लाह हर बार नई वैरायटी ॾींदा आहियूं। हिन भेरे बि नई वैरायटी आहे इंशाल्लाह। जॾहिं दोस्तनि जी कुझु ॻाल्हि इमरान भाई सरप्राइज़ रखियूं आहिनि, छो जो सरप्राइज़ रहंदो त बहितर थींदो। ऐं ॿी दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधायां, हे जेको एल्बम जी रिकॉर्डिंग थींदी असां हिते केक कटींदासीं जेपी स्टूडियो जुनेद सुमरो जे नाले सां, सिंगर इमरान चांडे नाले सां, एल्बम नंबर 6। उन में तमामु मुंहिंजा दोस्त जेके वॾा वॾा मोतबर जेके शख़्सियतूं आहिनि, जेके जिन गीत बि लिखिया आहिनि। इंशाल्लाह हीअ एल्बम हिकिड़ो सरप्राइज़ हूंदो, बसि थोरो इंतज़ारु कयो।
एल्बम जा ट्रैक ठही रहिया आहिनि जिनकी मां डमी ॾिनी आहे हाणे ऐं हाणे तव्हां को इजाज़त वठंदासीं डेढ़ शेयर क्या मेरा सलामत साथ सलामत जुनेद भाई दोस्तनि खे सलाम सदाई कर सिंध सलामत साथ सलामत वरी इंशाल्लाह जॾहिं एल्बम जो रिकॉर्डिंग स्टार्ट थींदी त इंशाल्लाह दोस्तनि सां गॾु हूंदासीं इंशाल्लाह महिरबानी दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे चवणु विसरी वई हाणे लाइव त मुंहिंजी सभु ॾिसो था पर हिकिड़ो कुर्ब कजो हिन खे थोरो अॻिते शेयर कजो त जीअं ॿिया दोस्त ॾिसी सघनि हिन पेज खे लाइक ज़रूरु कजो